अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां पेशावर धमाके जी मज़म्मत कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां पेशावर धमाके जी मज़म्मत कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हाणे बि वक़्तु आहे त नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वञे ऐं दुश्मननि खे दुश्मन सम्झी चिथणु घुर्जे। जॾहिं त बिलावल चवे थो हुकूमत दहशतगर्दनि ऐं संदन सहूलियतकारनि खे कटहड़े में आणे दहशतगर्दनि निमाज़ुनि ते हमिलो करे इंसानियत खे लॼायो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां पेशावर धमाके जी मज़म्मत कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हाणे बि वक़्तु आहे त नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वञे, दुश्मननि खे दुश्मन सम्झी चिथणु घुर्जे। जॾहिं त बिलावल चवे थो त हुकूमत दहशतगर्दनि ऐं संदन सहूलियतकारनि खे कटहड़े में आणे दहशतगर्दनि निमाज़ुनि ते हमिलो करे इंसानियत खे लॼायो आहे।